नव दौर खां ख़बर शामिल कंदा रहूं त सिंध में एकता जा रंग एकता ॾियारे खां पोइ बि जारी ऐं सारी आहिनि। नव दौर शहर जे निजी स्कूल फाल्कन पब्लिक स्कूल पारां टाउन हॉल नव दौर में ज़बरदस्त रंगारंग तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि समेत वालदेन रंगारंग सक़ाफ़ती वेस वॻा पारे, अजरक ओढ़े, मथे ते टोपी पाए वॾंग में शिरकत कई। तक़रीब में मुख़्तियारकार रतोदरो आसिफ़ुद्दीन लाखो, शाइर काशिफ़ बंटार सोलंकी, शाइरा सर लतीफ़ सोलंकी, साफ़िन लतीफ़ सोलंकी, रहमतुल्लाह भुट्टो, सलीम रज़ा सोलंकी, समद जमाल, दाऊद भुट्टो, ज़मीर भुट्टो, मुजाहिद भुट्टो ऐं ॿियनि ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। जॾहिं त स्कूल जी प्रिंसिपाल कलसूम भुट्टो पारां आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे सिंधी सक़ाफ़ती सुखड़ी अजरक उॾाया। तक़रीब में गड़ी खुदा भुट्टो जे लोक फनकारनि शमन चांडियो पंहिंजे पुट सां गॾिजी सिंधी गीत ते ज़बरदस्त रक़्स पेश करे वाह वाह कराए छॾी। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि अले मुंहिंजा मारवड़ा, हो जमालो, आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी समेत मुख़्तलिफ़ गीतनि ते टेबलोज़ पेश करे सक़ाफ़ती तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। तक़रीब में आयल महिमाननि ऐं उस्तादनि जो चवणो हो त सिंधी मीडिया सिंधी माण्हुनि खे पंहिंजी सक़ाफ़त जी सुञाणप कराए वॾो किरदारु अदा कयो आहे, जंहिं ते खेसि सलाम पेश करियूं था। अॼु ही सक़ाफ़ती ॾियारो कंहिं ईद खां घटि न आहे, छाकाणि त जीअं ॿियनि ईदनि ते ख़रीदारी करे नवां कपिड़ा पहिरे खाधा तयारु करे ईद जो जश्न मल्हायो वेंदो आहे, बिल्कुलु ईअं ई हिन ॾींहं ते सक़ाफ़ती वेस वॻा पहिरे खाधा तयारु करे इन सक़ाफ़ती ईद खे मल्हायो वञे थो। ऐं ही पहिरीं ईद आहे जेका मज़हबी तौर ते न पर निज सिंधी हुजण तौर ते मल्हाई वञे थी। पोइ उहे सिंधी दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़िश में रहंदा छो न हुजनि, उहे हिन ॾींहं खे भरपूर नमूने मल्हाइनि था। सक़ाफ़ती ॾियारा मल्हाइण ते असांजे ईंदड़ नसलुनि ताईं पैगाम वञे थो ऐं उन्हनि खे सुञाणप थिए थी त असांजी सक़ाफ़त केॾी अज़ीम ऐं क़दीम आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि ॻाल्हाईंदे चयो त असांजी सिंध तमामु घणी अज़ीम आहे, जंहिंजी सक़ाफ़त ख़ासि करे अजरक ऐं टोपी ते असांखे फ़ख़ुरु आहे, जेकी दुनिया में असांजी सुञाणप आहिनि। हिन ॾींहं ते असां ही सक़ाफ़ती ॾियारो पंहिंजे ॿोॾ ऐं बरसाति मुतासिरनि सिंधी भाइरनि सां गॾिजी मल्हायूं था ऐं सिंध जी ख़ुशहाली ऐं तामीर लाइ दुआ घुरायूं त सिंध वरी शाद ऐं आबाद थी, सिंधी माण्हू ख़ुशहाल थियनि ऐं उन्हनि जा समूरा ॾुख तकलीफ़ूं दूरि थी वञनि। कैमरा टीम सां गॾु नेशनल ऑनलाइन न्यूज़ स्पेशल रिपोर्टिंग टीम।